जेका निघत नाज़ जी चंद ॾींहं अॻु में हिकिड़ी पोस्ट वायरल थी, उन जे बारे में निघत नाज़ फ़ैसिलो कयो आहे त जंहिं शख़्स मुंहिंजी पोस्ट खे वायरल कयो उन खां क़ानूनी जाराजोई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे निघत नाज़ जे तरफ़ां। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त निघत नाज़ हिकु नंढड़ी आर्टिस्ट आहे सिंध जी ऐं बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं उन खां अलावा उहो तमामु बहितरीनु गीत ऐं सॉन्ग ॻाए थी ऐं बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे। दोस्तो, निघत नाज़ उहा शख़्स आहे जेका इन दुनिया में फ़न जी दुनिया में जॾहिं बि आई तॾहिं तॾहिं निघत नाज़ हिन सोशल मीडिया ते वायरल थी। दोस्तो, पहिरीं निघत नाज़ जो जेको मसइलो हलियो उहो हलियो मुमताज़ मौलाई सां, जेको तमामु घणो वायरल थियो ऐं मुमताज़ मौलाई जे बारे में तमामु घणी निघत जे बारे में ॻाल्हियूं कयूं वयूं। लेकिन हिन वक़्तु चंद ॾींहंनि खां हिकिड़ी शइ वायरल आहे जेका निघत नाज़ जे नाले सां निस्बत कई पई वञे। हिकिड़ो वीडियो आहे ऐं उन खां अलावा हिकिड़ो तस्वीर आहे। दोस्तो, निघत नाज़ हिन वक़्तु उन शख़्स सां जेको आहे सो फ़ैसिले करण जो ऐलान करे छॾियो आहे त निघत नाज़ चयो आहे त जेके बि मुंहिंजो वीडियो वायरल कयो आहे मां उन खे जेको आहे सो आख़िरी ताईं न छॾींदुसि। दोस्तो, इन में तव्हांखे निघत नाज़ जो हिकिड़ो क्लिप बि ॿुधाईंदासीं जेको निघत नाज़ पंहिंजी ज़बानी पाण बयानु ॾिनो आहे त इहो कंहिं मुंहिंजो जेको आहे सो वीडियो वायरल कयो आहे ऐं कीअं वायरल थियो ऐं इन में वाक़ई निघत नाज़ आहे या ॿियो कोई शख़्स आहे त तफ़सीली वीडियो आहे। दोस्तो, निघत नाज़ जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं वारे वारे सां हलंदियूं रहंदियूं, तव्हांखे ख़बर आहे। ऐं निघत नाज़ जेको आहे सो हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणियूं उन जूं वीडियो ऐं फ़ोटोज़ वायरल लॻा पिया आहिनि। त दोस्तो, उन में निघत नाज़ हिकिड़ो अपील कई आहे ऐं उन खां अलावा उन शख़्स जी ॻोल्हा जे लाइ जेको आहे सो सभिनीनि खे उन रिक्वेस्ट कई आहे। निघत नाज़ पाण छा चयो पंहिंजी ज़बानी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में, तव्हां ॾिसिजो। ही नंढिड़ो क्लिप आहे, अचो त पाण ॿुधूं था निघत नाज़ जे ज़बानी त निघत नाज़ छा चयो। त वॾी महिरबानी तव्हां ही वीडियो ॾिसो। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।